दोस्त तूं हाणे पहिरियों वांगुरु कोन्हे। भाई मां नोकिया जो फ़ोन आहियां जो पहिरियों वांगुरु कोन आहियां या तारक मेहता एपिसोड आहियां तुंहिंजे हिकु फ़ोन ते मां हाज़िर थी वेंदो आहियां ऐं हाणे तूं चए थो मां पहिरियों वांगुरु कोन आहियां। न तूं जीअं आहे सुठो आहे कमीनो आहे पर पहिरियों वांगुरु कोन्हे। वरी शुरू थी तूं? अरे मां तुंहिंजे वारनि जी ॻाल्हि थो कयां, वार ॾिस पंहिंजा। ॿार? भाई कंहिंजा ॿार हिते शादी न थी आहे अञा ताईं। अरे ॿार न, वार हेयर्स सॼो ॾींहुं बांदरनि वांगुरु खणे थो वेही करे। वार में डैंड्रफ ॾिसी कंहिंजो पीउ तोखे छोकिरी ॾींदो। अरे हे कुझु बि न आहे, ॾेई हणंदुमि न पोइ सभु ठीक थी वेंदा। पोइ ॾिस वार कीअं मुंहिंजा शाइनिंग था कनि फुल हिकदमि। हे वठि हेड एंड शोल्डर जो चारकोल वारो शैम्पू ऑर्डर कर। पैसा तूं थो ॾे? अरे हेॾे टाइम खां घुराइणो त हुयो, इहो ई त सोल्यूशन आहे मेन हिकिड़ो। इहो हेड एंड शोल्डर डीप क्लेंस चारकोल शैम्पू स्विगी इंस्टामार्ट ते मिली वेंदी, 10 मिंट में अची वेंदी। ऑर्डर कर हाणे ई। हाणे ॾिस निकिरी वियो न डैंड्रफ, हाणे ॾींदो केरु छोकिरी? हा पर हिकु ॻाल्हि चवें, वरी छा थियो? तुंहिंजी मुंहिंजी उधारी क्लियर। कहिड़ी उधारी भाई? अरे वो याद थी तो मूंखे 500 ॾिना अगले महीने। हा हाँ तो हाणे मां तोखे 500 ॾिना में हिसाब बरोबर। मतलब मां पंहिंजनि पैसनि मां घुरायो शैम्पू? ओए बी कुम ओए।